तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मां गुम थी वियल पीर जो ॻोठ वासिड़ नारी जो पतो न पियो आहे। नारी अक्सा चांडियो जा वारिस सख़्त परेशान आहिनि। अहम ख़बर आहे, आवाज़ शेयर कंदासीं। कराची में लालण शाह में भेण जे फ्लैट मां गुम थी वियल अक्सा चांडियो जो पतो न पइजी सघियो। नारी अक्सा चांडियो जे वालिद अयाज़ चांडियो ऐं ॿियनि जो एहतजाज कयो वियो। अक्सा ऐं ज़ैनब 7 सालनि खां लालण शाह जी भेण जे फ्लैट में कमु कंदियूं हुयूं। वालिद जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। जी अब्दुल रज़ाक, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची के सीवियो अपार्टमेंट में पीर ॻोठ वासी पीर कासिम शाह और लालन शाह जी भेण नईमा शाह के फ्लैट में गुम थियल पीर ॻोठ वासी नौजवान नारी अक्सा चांडियो जो इन वक्त ताईं पतो न पइजी सघियो आहे, जंहिं करे संदसि वार सख़्त परेशान थी विया आहिनि। इन हवाले से नारी अक्सा के वालिद अयाज़ चांडियो ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो त मुंहिंजूं 2 नियाणियूं अक्सा चांडियो ऐं ज़ैनब चांडियो 7 सालनि खां कराची में पीर लालन शाह जी भेण बीबी नईमा शाह के फ्लैट में कमु कंदियूं हुयूं। 1.5 महीनो अॻु बीबी नईमा शाह मैसेज ज़रिए इतला कयो त तव्हांजी धीउ अक्सा घरां निकिरी वई आहे। जॾहिं कराची पहुतासीं त असांखे बि पिणु क़ैद कयो वियो। उन्हनि चयो त ख़दशो आहे त न्याणी अक्सा खे या विकिरो कयो वियो आहे या संदसि केस क़तल कयो वियो आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त न्याणी अक्सा चांडियो जो पतो लॻाए परेशानी ख़तमु कई वञे। महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।